पंहिंजी ॻाल्हि हा मां चयो इहा ई जेकॾहिं हिनखे जोड़ियूं त जेको हिन वक़्तु जनरल परसेप्शन हुजणु खपे या जेको हिकिड़ो माइंड सेट हुजणु खपे त जेको चयो बि वञे थो पियो त भई इस्टेब्लिशमेंट जा करीबी साफ़ी त भई इस्टेब्लिशमेंट तरफ़ां त सोचो ई न पर सारा मुल्क खे हिकिड़ा ख़तरात त आहिनि न हीअ जेका ईरान वॉर वधंदी वञे थी पई ऑल्दो छा सम्झिजे त पाकिस्तान जा रिपरकशन्स छा हूंदा रिएक्शन्स छा हूंदा। ॾिसो पहिरीं त ॾिसणु खपे न त अमेरिका छा करणु वञे पियो, छा वाकई में ॿ टे थ्योरीज़ हलनि थियूं न जेके इंटरनेशनल ऑब्जर्वर ट्रंप जे मन में छा आहे उहो त ख़ुदा खे ख़बर, लेकिन हिकिड़ी थ्योरी जेका गर्दिश कंदी रही आहे अॼु बि करे थी त हीअ सॼो जेको हिकिड़ो नफ़्सियाती हू आहे साइकोलॉजिकल प्रेशर क्रिएट पियो करे ट्रंप त पहिरीं माशी सख़्तियूं कई जीअं माण्हू निकिरनि रोडनि ते पर उहो प्लान ए कामयाबु न थियो। हाणे फ़ौजी दबाव बि वधाइजे जीअं जेका प्रेसिडेंट ईरानी जेको खामनाई सेटअप आहे खामनाई रजीम आहे उहो किरी पए टुटी पए रिवॉल्ट थी वञे कुझु थी वञे पर अगरि हिन मामले में सैंक्शन्स लॻाए छॾिया ऐं पोइ जेको करिणो हो करे वरितो पर हीअ जेको ॿेड़ा रोज़ मोकिले पियो ऐं पोइ चए पियो हीअ फलाणो ॿेड़ो वञे पियो वंडरफुल गॉर्जियस ऐं पावरफुल ऐं फलाण ढमकाण। हाणे ट्रंप खे बि त फेस सेविंग खपंदी न मोटंदो कीअं हितां एतिरी ॻाल्हि वधाए आख़िर अच्छा ईरान चए थो त जेका डील ऑफर करे पियो अमेरिका उनखां बहितर आहे असीं जंग विड़ी वठूं उन में एतिरो नुक़सानु असांजो न थींदो जेतिरो बतौर नेशन। अच्छा हाणे जंग अगरि मिसाल पाण चऊं त ट्रंप तय करे वरितो आहे त हीअ ईरान ते हमिलो करणु चाहे मतिलबु फ़ैसिलो करे वरितो अथव। हाणे हमले जी बि कई सूरतूं आहिनि, हिकिड़ी सूरत आहे जीअं पोइ भेरे कई त हिकिड़ो टारगेट कई त हुनजा न्यूक्लियर साइट्स रिएक्टर्स तबाह करे ऐं पोइ चई त बसि कमु थी वियो मुंहिंजो। हिन दफ़े हुनजा मिज़ाइल ऐं ॿिया शयूं पर हिन दफ़े हिकिड़ो ॾींहुं न 10-15-20 ॾींहं ॿाहिरां ई वेही एयर स्पेस जे थ्रू मिज़ाइल आणे पंहिंजा जहाज़ मोकिले पंहिंजा छा मोकिले ऐं मुसलसल मिलिट्री टारगेट्स खे हिट करे मिलिट्री टारगेट चवण जी ॻाल्हि हूंदी न पोइ पुलियूं बि तबाह कबियूं पोइ ऐवान सदर ऐं पार्लियामेंट्स ऐं पोइ उन्हनि जा इंफ्रास्ट्रक्चर सभिनी शयुनि खे तबाह नेस्तो नाबूद करे छॾिजे जंहिंखे सोली सिंधी में चइबो आहे। हिकिड़ो ही तरीक़ो आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे त पहिरीं अटैक करे ऐं पोइ ट्रूप्स ऑन ग्राउंड आणे जीअं इराक में आंदई जीअं अफ़गानिस्तान में आंदई। हाणे इराक ऐं अफ़गानिस्तान में मामिलो इहो हो त उते त हुन वटि नेटो हो ॿिया इतिहादी फ़ौजियूं बि गॾु हुयूं हिते ईरान में गॾु केरु लाहींदो पाण सां चए थो ख़्वाहिश जेका अथसि उहा पीस बोर्ड खे ई ख़्वाहिशूं कुझु बि हुजनि न पर हीअं त पीस बोर्ड जी त हींअर का फ़ौज ई कोन्हे फ़िलहाल त न आहे। ठीकु आहे त छा फ़ौजूं ग्राउंड ते लाहींदो मूंखे नथो लॻे त पोइ हीउ मुसलसल हुनखे ईरान खे बम्बार्टमेंट करे ही करे हू करे तबाह कंदो रहंदो हिन में हासिल छा थींदसि जी हा थी सघे थो रिएक्शन में ईरान फिर इसराइल खे करे उहो त कंदो ईरान ज़ाहिर रिएक्शन में जेतिरो हुनजो हूंदो हू तल अवीब खे बि इसराइल खे बि हिट कंदो जिथे हिन जा बेसिस हूंदा जिथे बि हिट करे सघंदो कंदो पर ऑफकोर्स इहा त ॻाल्हि मञणु मुराद आहे त अमेरिका जी सघ त वधीक आहे फ़ौजी सघ अच्छा हिन में सो इनमें खोड़ सारी शयूं पोइ ॾिसणियूं हूंदियूं मिसाल चाइना छा माठ करे हिकिड़ो साइलेंट स्पेक्टेटर ख़ामोश तमाशाई थी ॾिसंदो हिन ॻाल्हि खे हिन ख़ते में थिए पियो इवन रशिया अच्छा रशिया बि लेकिन बेसिकली चाइना पैसो थो हाणे पोइ सुवाल इहो पैदा थींदो त ईरान जे अंदरि जेको हुननि जी रिजीम आहे हू ज़ाहिर आहे अहिड़ी तबाही थियल हूंदी त छा कंदा मतिलबु कंट्रोल मुल्क ते ग्रिप पंहिंजी बरक़रार कीअं रखंदा ही ट्रूप्स ऑन ग्राउंड आणींदा न आणींदा अफ़गानिस्तान ऐं इराक वांगुरु अमेरिकी हेठि लहंदा या बसि हवा मां ई कमु कंदा रहंदा केतिरा ॾींहं कंदा त इहे सभु सवालात आहिनि। पाकिस्तान जो रद्दमल या पाकिस्तान ते उनजा असरात ऐं मुज़मरात हर सूरत में डिफरेंट हूंदा न मिसाल अगरि हू ट्रूप्स आणे छॾियूं अफ़गानिस्तान वांगुरु अमेरिका घिड़ी हो जेको मूंखे नथो लॻे ज़ाहिर हिकिड़ी ॿी सिचुएशन आहे IDF बि गिरी सघे थी इसराइली पर इज़राइल ऐं अमेरिका ॻाल्हि साॻी आहे त पोइ सूरत हाल डिफरेंट आहे पोइ पाकिस्तान खे हिकिड़ी डिफरेंट तरीक़े सां उनजा असरात बि पवंदा ऐं पाकिस्तान जो रिएक्शन बि डिफरेंट हूंदो सिर्फ़ु बमबारी कंदो रहंदो हिकिड़ा ॿिया सूरत हाल आहे।
चाइना छा थो करे. सो देर मल्टीपल फैक्टर्स. सो हींअर जेसि ताईं अमेरिका कुझु करे गुज़रे, पर हिन अहिड़ी सॼी सूरत हाल में हिकु मतिलबु इहो बि ॾिसणु खपे त ख़ुदि ट्रंप खे फेबरवरी जा पंहिंजा इलेक्शन बि सुझनि पिया. हुनखे कुझु खपे, पंहिंजो जेको हुनजो सपोर्ट आहे, जेके कटर गोरा आहिनि अमेरिका में रिपब्लिकन्स, हुननि लाइ कुझु त हुनखे खपे त भई उन इलेक्शन्स में ॾेखारे त बाबा आउं हीउ पियो कयां. डोमेस्टिक पॉलिटिक्स बि इशू आहे, अनपॉपुलर बि थिए पियो. रिपब्लिकन पार्टी हुनजा नामज़द उम्मीदवार पंहिंजी उम्मीदवारी छॾे पिया वञनि. यस, त रिपब्लिकन्स ते प्रेशर आहे. हाणे त मार्केट जो भाउ आहे, छो जो फेडरल रिजर्व सेक्रेटरी जेको आहे उहो अपॉइंट करण वारो आहे ट्रम्प, नयो अचण वारो आहे. ठीकु आहे. आई डोंट नो कंहिंखे अपॉइंट करे विझे. अच्छा, पोइ हाणे इलाही सारी शयूं हाणे डिघी ॻाल्हि थी वेंदी, भई डी डॉलराइज़ेशन बि थिए पई. यस, त भई डॉलर खां सवाइ हाणे ऑल्टरनेट करंसीज़ ऐं ऑल्टरनेट हुन ते गुफ़्तगू थिए पई. अमेरिका जेको ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जो पंहिंजी ई हुन में अंदरि बि मक़रूज़ आहे. इंटरनल डेट जेको अमेरिका जो आहे ऐं एक्सटर्नल डेट आहे. यस, सो इट्स ट्रिलियन्स एंड ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जंहिंजो हू मक़रूज़ आहे अमेरिका. असां किथे खाते में नथा अचूं, 100-150 बिलियन डॉलर जा ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जो, खरबे डॉलरनि जो मक़रूज़ आहे अमेरिका. हू हिन ॻाल्हि ते हले पियो छाकाणि सॼी दुनिया में डॉलर ते वहिंवार हले थो, त हुननि जी प्रिंटिंग प्रेसूं जेके डॉलर छपींदा वञनि था. पर अगरि डॉलर जी खपत घटिजी वई दुनिया में, यस, त ख़ुदि जेको अमेरिकी इकॉनमी आहे, अमेरिकी मईशत आहे, हू किथे बीहंदी. अच्छा, रवैयो ट्रंप साहिब जो इहो आहे त हीउ जेको चाइना सां कल्ह यूके वारो मिली आयो, हुनखे बि तड़ियूं ॾिए पियो, धमकियूं ॾिए पियो. हाणे चई कैनेडा खे बि धमकी पियो ॾिए. हाणे यूनाइटेड किंगडम तव्हांजे लाइ चङो न थींदो, सोचे वठो. पर यूरोपियन यूनियन जेको इंडिया सां करे आयो, मदर ऑफ ऑल डील्स, उन ते ॾिसो हिकिड़े माण्हू जी संजीदगी जो आलम ॾिसो ऐं ज़हनी कैफ़ियत ॾिसो. चए त मदर ऑफ ऑल डील्स आहे, पर डैडी त आऊं आहियां. त हीअ तव्हां मश्करी करे आया आहियो ऐं डैडी सां राज़ी न. डैडी पंहिंजे पाण खे जेको सेल्फ क्लेम दुनिया जो डैडी थी वियो आहे. त ही माण्हू मां तव्हां कुझु बि उमेदु करे सघो था, बट एंड गेम में ज़ाहिरी तरह त उहा ई ॻाल्हि आहे त जेको हिस्ट्री ॿुधाए थी त अंपायर्स कीअं हेठि मथे थींदियूं आहिनि, जी ईअं ई थी, त ज़ाहिर अहिड़ा मश्करा ईंदा आहिनि.